अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह शाह। नाज़रीन, अव्हांखे जश्न आज़ादी जूं लख लख वाधायूं। नाज़रीन, बुलेटिन में अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में अॼु 75 आज़ादी जो ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआत ते तोपुनि जी सलामी ॾिनी वई। उन मौक़े ते फ़िज़ा नारे तकबीर सां गूंजी वई। फजर जी नमाज़ में मुल्की तरक़ी, इतिहाद, अमुन ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। योम आज़ादी जे मौक़े ते मज़ार क़ायद ते गार्ड्स जी तब्दीलीअ जी पुरवकार तक़रीब थी। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडेट्स क़ायद जे मज़ार ते एज़ाज़ी गाज़ जा फ़र्ज़ संभाले वरिता। इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, कोयटा ऐं ॿियनि शहरनि में आज़ादी ॾिहाड़े जे मौक़े ते ख़ासि तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं आहिनि, जॾहिं त सियासी समाजी धुरियुनि ऐं शागिर्दनि समेत हर फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि रैलियूं कढी मुल्क सां प्यार ऐं यकजहतीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, उमरकोट, मिठी, थरपारकर, बदीन, ठटो, ॼामशोरो, मटियारी, नौशरो फेरोज़, दादू, लाड़काणो, जैकबाबाद, शिकारपुर, सखर, कंबर, शहदाद कोट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। ज़िले इंतज़ामिया ख़ैरपुर पारां आज़ादीअ जे 75 जूबलीअ जी मुख्य तक़रीब स्काउट्स में मल्हाई पई वञे। डिप्टी कमिश्नर सैफुल्ला अबड़ो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंगी, असिस्टेंट कमिश्नर सफ़दर अली मीराणी ऐं ॿियनि अमुन जा कबूतर उॾारे क़ौमी झंडो फड़कायो। तक़रीब में सिंध पुलिस जे जवाननि ऐं स्काउट्स ओपन ग्रुप जे नौजवाननि परेड करे क़ौमी झंडे खे सलामी पेश कई। ठारूशाह टाउन कमेटीअ में एडमिनिस्ट्रेटर ख़ालिक अहमद सेहर, काउंसलर मुमताज़ अब्बासी ऐं ॿियनि पाकिस्तानी झंडो फड़कायो ऐं मिठाई विरहाई। इस्लाम कोट में समूरनि सरकारी स्कूलनि जा शागिर्द ऐं उस्ताद रैलियुनि जी सूरत में हायर सेकेंडरी स्कूल पहुता, जिते मुख्य तक़रीब रिथी वई। तक़रीब में क़ौमी झंडो फड़कायो वियो। झंडे खे पुलिस जे जवाननि समेत शागिर्दनि पारां सलामी ॾिनी वई। क़ौमी तराने जी तक़रीब में असिस्टेंट कमिश्नर मंज़ूर अहमद दर्स, मुख्तियारकार अब्दुल गफ़ार लाखेर, टाउन जे मेंबरनि कमलेश कुमार, डॉक्टर शंकर लाल, वापारी अॻवान कुलदीप पारवाणी समेत वॾी तादाद में वापारियुनि ऐं मुअज़्ज़िज़ीन बि शिरकत कई। कुंडरीअ में आज़ादी ॾिहाड़ो मिली जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी जहांज़ेब आराई, SHO सैयद आतिफ शाह ऐं ॿियनि टाउन कमेटी इमारत ते क़ौमी झंडो फड़काए तक़रीब जो आगाज़ कयो। पुलिस जे दस्ते क़ौमी झंडे खे सलामी ॾिनी। बाद में रैली पिणु कढी वई। होॾां घारो, टंडो ॼाम, मीरवा गोरचाणी, रिगड़ी, नऊंकोट, पिंगरियो, मलकाणी शरीफ, नवाब वली मोहम्मद, टंडो आदम, काज़ी अहमद, मकली, धाबेजी, राणीपुर, हिंगोरजा, गंबट, शाहजी मशीन, फ़कीराबाद, कोटडीजी, ठरी मीरवा, सोबोदेरो, मेहर, नसीराबाद, नऊंदेरो, ठुल, पनुआकिल ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी मुल्क जी ख़ुशहाली ऐं सलामतीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। जोही, तंगवाणी, मक़सूदोरिंद, वगण, सेराणी, भिरिया रोड, सरहाड़ी, बुलड़ी, शाह करीम, शाहपुर, दुरपुर, खानपुर महर, हाला, टंडो जान मोहम्मद, ओबावड़ो, खडड़ो, जरवार, थाणो बोला खान ऐं ॿियनि शहरनि में पिणु आज़ादी ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे।